दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अज असां सिखंदासीं ज़ेर जो आवाज़। ही आवाज़ कढण त थोरो मुश्किल है, छो जो जेसिताईं मुंहिंजो तजर्बो ऐं मुशाहिदो आहे त काफ़ी उस्ताद इहो आवाज़ ई जो कढे वेंदा आहिनि या त ए जो, पर इहो ईअं आहे कोन। जीअं अलिफ ज़ेर ई या अलिफ ज़ेर ए पढ़ंदा आहिनि, पर इहो आवाज़ बिल्कुलु ई ग़लति आहे। तंहिं करे अॼु असां ज़ेर जो आवाज़ सिखण सां गॾोगॾु इन सां लफ़्ज़ ठाहिण पिणु सिखंदासीं। सो अचो त पहिरियां अलिफ खां ये ताईं ज़ेर जो आवाज़ पढ़ी वञूं ऐं पोइ लफ़्ज़ ठाहिण जी मश्क पिणु कंदासीं। अलिफ ज़ेर हाणे हिते अलिफ ज़ेर आवाज़ आयो, अलिफ ज़ेर आयो, हिते ए कोन्हे, अलिफ ज़ेर ए या अलिफ ज़ेर ई कोन ईंदो। अहिड़े तरीक़े सां बे ज़ेर ब आवाज़ आयो, हिते ब थींदो, पर बे ज़ेर बे या बे ज़ेर बी कोन थींदो। अहिड़े तरीक़े सां बे ज़ेर ब, भे ज़ेर भ, ते ज़ेर त, थे ज़ेर थ, टे ज़ेर ट, ठे ज़ेर ठ, से ज़ेर स, पे ज़ेर प, जीम ज़ेर ज, जे ज़ेर ज, झे ज़ेर झ, ञे ज़ेर ञ, चे ज़ेर च, छे ज़ेर छ, हाय ज़ेर ह, खे ज़ेर ख, दाल ज़ेर द, धाल ज़ेर ध, डाल ज़ेर ड, डाल ज़ेर ढ, ढाल ज़ेर ढ, ज़ाल ज़ेर ज़, रे ज़ेर र, ड़े ज़ेर ड, ज़े ज़ेर ज़, सीन ज़ेर स, शीन ज़ेर श, स्वाद ज़ेर स, ज़्वाद ज़ेर ज़, तोय ज़ेर त, ज़ोय ज़ेर ज़, ऐन ज़ेर अ, गैन ज़ेर ग, फे ज़ेर फ, फे ज़ेर फ, काफ ज़ेर क, काफ ज़ेर क, खे ज़ेर ख, गाफ ज़ेर ग, गे ज़ेर ग, घे ज़ेर घ, ङे ज़ेर ङ, लाम ज़ेर ल, मीम ज़ेर म, नून ज़ेर न, अणे ज़ेर न, वाव ज़ेर व, हे ज़ेर ह, हमज़ो ज़ेर अ, ये ज़ेर य। दोस्तों ही असां ज़ेर जो आवाज़ सिखियोसीं। हाणे ॾिसो त हिन में मूं इहो ई पढ़ियो त अलिफ ज़ेर पढ़ियो ऐं इहो मूं अलिफ ज़ेर ए या अलिफ ज़ेर ई कोन पढ़ियो, अलिफ ज़ेर पढ़ियो। ऐं बे ज़ेर बे या बे ज़ेर बी, बे या बी कोन पढ़ियो, पर बे ज़ेर ब, बे ज़ेर बे या बी कोन पढ़ियो, पर बे ज़ेर ब, बे या बी कोन पढ़ियो, पर मूं पढ़ियो ब। सो इहो आवाज़ जेको आहे इहो ईअं निकिरंदो, ब त थ, ऐं इहो ईअं हरगिज़ न निकिरंदो जीअं ए बे या इहो ईअं हरगिज़ न निकिरंदो। सो ॾिसो त हाणे असां कुझु लफ़्ज़ ठाहिण जी मश्क कंदासीं। जीअं लफ़्ज़ आहे भित, छित, दिल, छिक, धिक, हित। हाणे ॾिसो हिते असां हिकिड़ो लफ़्ज़ पढ़ियोसीं छिक। हाणे छिक लफ़्ज़ में ॿ आवाज़ आहिनि, हिकिड़ो छ, ॿियो आहे क। छ लफ़्ज़ आवाज़ असां हिते पढ़ियोसीं उहो ई, ऐं क आवाज़ असां उहो ई पढ़ियोसीं। त हाणे ही ॿई आवाज़ जॾहिं मिलिया आहिनि त असांजो लफ़्ज़ ठही वियो छिक। ऐं जेकॾहिं असां हिन खे छ ऐं क जे बदिरां छे ज़ेर छे ऐं काफ ज़ेर के पढ़ूं आहे त इहो छे आवाज़ अचे ऐं के आवाज़ अचे ऐं लफ़्ज़ थिए आहे छे के, पर ही छे के लफ़्ज़ कोन्हे, छिक छ आवाज़ अचे थो। सो असांखे ज़ेर जो आवाज़ अहिड़े अंदाज़ में कढणो आहे, छे ज़ेर छ, उनखे छे ज़ेर छे या छे ज़ेर छी या छे कोन कढणो आहे। सो ही लफ़्ज़ आहे छिक ऐं हिन में आवाज़ आहिनि छ ऐं क। सो ज़ेर जो आवाज़ ईअं ई निकिरंदो आहे। दोस्तों इहो ई ग़लती आहे जेको असां आवाज़ पढ़ण महिल कंदा आहियूं। उमेद त ही वीडियो सुठी लॻी हूंदी। दोस्तों अगरि आवाज़ कढण में मूंसां बि का ग़लती थी हुजे त पंहिंजी राय सां ज़रूरु आगाही कंदा। महिरबानी।